वञ सहमत पर आहियां रहमत। तेरे दिल भई लूपड़ भी कोन जो मां तुझा ढका छोड़ी। बस पुॼे त कचो खाई वञी मूंखे। चङो हल त हाणे हिन काटे में मुक कर। अम्मा मुबारक हेॾां त कोन थो अचे न? न भाया ते खोड़ ॾाढो वञे। ॾिठई त कोन? न भाया ते कोन ॾिठो अथसि। अम्मा जे ॾिठो हुजेसि त? पोइ त तो पाण ॾिठो न, उन ॾींहुं केॾियूं न धमकियूं ॾेई वियो असांखे। अम्मा भला जे ॾिसी वरितई त छा कंदो? इन जे डप खां असां अलीअ खे बि छॾे ॾियूं। छॾिजे न बि खणी, पर विहाइजे बि हरू भरू छो? असांजो वाली वारिस त नाहे न मुबारक जो एतिरो कहो पई करी। वरी बोहाई चरिया चरी असीं ज़ाइफूं आहियूं, छो हरू भरू मुंहुं अटकायूंसि? भला जे मोए ॾिठो ऐं लुड़ बि कयसि न त खणी नटाए वेंदासीं। नटाए वेंदी आहे? कीअं नटाए वेंदी आहे? मां शहर में ॿिया बि कम थी सघनि था, दवा दरमल को सौदो सटो के ॿिए कम सां नथा वञी सघूं छा? हा अची वञी सघिजे थो। पोइ मिड़े लाहिणो थियो लुड़ हलियो वियो हूंदो मिरू। अच त हलो। Aku Allahu, Aku Allahu, Aku Allahu. जल तू जवार तू, आई बला खेटार तू, जल तू जवार तू, उड़ा जा बेड़ा तार तू। अस्सलाम वालेकुम बुढ़ला फकीर। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। तुझा बेड़ा पारी पारन, बाकी वेठे तो भाऊ छिया बुख मरिया। थोरो चुर त चोगो ई चोगो तई। जमादार हिते जेके शींहं वेहंदा आहिनि से न बुख मरंदा आहिनि न गाहु चरंदा आहिनि। लखे ॻाल्हि कई अथई, भले बुख बि न मरनि गाह बि न चरनि, पर उहे सोन ज़मीन कोन वठी सघंदा ई। मूं तुंहिंजी ॻाल्हि सम्झी कोन। बुढ़ल फकीर हुन मास्तर हामिद अञा बि दवा दाख़िल कान कई हुई न। कंदोसीं हिकिड़ी ॻाल्हि जो ख़ौफ़ आहे जमादार, त अॼु ई केस दाख़िल करे छॾियासीं। वरी कहिड़ो ख़ौफ़ आहे तोखे? यार इब्राहिम, हूअं त मास्तर हामिद आहे हिकु तावीज़ महिमान, पर जे पुलिस में केस कीअं त मां वॼी वेंदुसि। पुलिस खां ई दोटिजी बुढ़ल। जहिड़ो की इब्राहिम जमादार बाक़ीअ खां अलॻि आहे। बुढ़ल अकुल सुख अकुल। माफ़ कजांइ इब्राहिम यार, गुफ़्तो घुसी वियो। गुथो वरी किथे डस थी वियो मूंखे मथे में, अवर तो जे घुसी वियो। भला वो डॉक्टर साहिब आहे? बुढ़ल फकीर कहिड़ी डॉक्टर साहिब आहे? यार इब्राहिम वे सारो बि दंग भाई, हे जो पाण रिश्ते लाइ पाण में ॻाल्हायोसीं। हा बुढ़ल फकीर इन करे त आऊं तोॾे पंधु पियो आहियां। बुकर विछे बुढ़ल बुकी। हा बुढ़ल अॻु में आख़िर इब्राहिम ठाहींदो पोइ तूं। हा पर इहो ख़ैर छॾ हिन ॻाल्हि खे तूं, पोइ हिन ॻाल्हि जो सोचींदा। इत्मीनान वारी छा जो बुढ़ल फकीर, बसि मूंखे पैसा खपनि बसि। नाराज़ थी आहीं इब्राहिम? न न नाराज़ छो थींदो तोखां? सम्झ त ॿई रिश्तेदार आहियूं ॿिए जा न। न न न न आहियूं जे आहियूं त हिकु तरफ़ा बसि। हिकु तरफ़ा? अॻु में मां में दिलाईंदुसि बुढ़ल फकीर। उन खां मां बि त मोड़ ॿुधायां न। लखे ॻाल्हि कई अथई, पोइ जा भाग पोसा। पहिरीं इब्राहिम शादी कंदो, तुंहिंजे लाइ सोच पोइ बुढ़ल फकीर। सोच पोइ छा थींदो? न त इब्राहिम पे ओलड़ खाए। हकू अल्लाहु, हकू अल्लाहु, हक 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 हक।
अली यो गुगु मुग छो लगो वेठो है गुगु मुग लगो वेठो अच्छा मतलब आहे गुगु मुग रज़ी तो कोई दिस ना आपदा ये तो लगे मारो घर में ना जेल में वेठो कार जबानी आई पिटू थी दी आपदा मां मारो टके पिटीन दिस करे करे न चाहींदे भी वाई अणाई निकरी वेंदी आहे अदी रब ओडी न देखारेस चमी छाती जरी आई छा मु भोग गयो आई तो साबिया समझी किया अली रज़ी भोग या साबिया पर आपदा के त न वणियो न आपदा के किया वणंदो अली आपदा जे बारे में बर्दाश्त नथो करे त आपदा किया कंदी छडिनन गालन के वनी रद बचाव कर बियो त कुछ कोने घर में गंदी चमी तरह ध्या कोई खाराए पंजे इन केदी पखीअ के रज़ी तू हद टपी वई आई नंढ वडाई जो लिहाज न विञाईंदी कर अदी मु त पखी चयो मास दाल त घर में भी रद बिया रुगो जेल में न यार लगे तू तो असगे भी अड़जी वयो आ या फटो करे जी फाथो आ न न कंहिंजी गणप में आ तव्हां के चुप न ईंदी शुक्र आ ब बोले त बोले बोलींदो त बाबी हो आहे ही वेचारो छा बोलींदो छडीस यार पंहिंजी बोली विसरी वियो आ याद ईंदिस त बोलींदो सलामकुम जुमा खान वालेकुम सलाम ॻाल्हि त ॿुधो एसो जो छाप थाणे ते आहे छो साहब रो दोस्त है या न पुछे ये ॼण को यार हो जाई हां हद जो मालदार आ मिलंदो सां पुछण को ॾोह आ छा न न ऐब त कोने पर मिलंदे छा लाए ॿुध मूं फरियाद कयो कोने को पुलिस छो चढ़ी आ पुलिस काथे चढ़ी आ पुलिस अरे बाबा अलीअ ते उनखे गिरफ्तार कयो वियो आ अली अली वरी कहिड़ो आ अली रज़ा असांजे ॻोठ जो मूते जे हमलो कयो कहिड़ो ॻोठ ए जमादार इब्राहिम वारो ॻोठ जुमा खान ॻोठ बहराम खान जो आ जमादार इब्राहिम जो न आहे हूंदो अड़े तोखे कावड़ छो थी लॻे तोखे त न ख़ुशि थियणु खपे छो त अड़े चरिया जमादार इब्राहिम त तुंहिंजी सिफ़ा जे करे तुंहिंजो दुश्मन अली रज़ा खे इरादा क़त्ल में चालान कराए छॾियो आ इरादा क़त्ल में चालान जमादार इब्राहिम करायो आ हा हा तुंहिंजे पारां सही बि कई अथई ऐं बयान जी हाम आई अथई बयान जी हाम बि हा हा त कोर्ट में तूं इकरार कंदे त तोते अली रज़ा हमलो कयो आहे समझी हमलो त बराबर कयो अथसि इन में वरी कहिड़ो कूड़ आ त पोइ शाबस वञी ॾे मोहम्मद इब्राहिम खे जंहिं तुंहिंजो गहो चाढ़ियो आहे समझी हाणे समझ इहो दुश्मन हो जमादार इब्राहिम कयो आ खैर दुश्मनो छा मतलब को दुश्मन कोने यार बस काॾे थो वञे साहब रे सां मिली वञ थाणे ते वेठो आहे हल साहब सां नाहे मिलणो न ई तो सां मिलणो आ हाणे मिलणो आ त के ॿिए सां मिलणो छॾ बा के अमर वञा जो मुबारक जे घर त उते तालो लॻो पियो आहे वरी वञा हाजरा जे घर त उते बि तालो लॻो पियो आहे हाणे फिटी मुंहिंजी हा कंहिं छा थी तुंहिंजी छा में फिटी वींदी आई वेड़े में वात सां चार माण्हू विढ़ाइण हाणे हणाए छॾे न घरनि खे ताला हाणे किरंदी मुसीबत मूं ते मां हे ॻाल्हाए अलाए छा थी छोकिरी धी न हुजे जहिड़ी दुश्मन हुजे न शर्म न हया मां सां थी ईअं ॻाल्हाए पई अहिड़ियूं मावरियूं हूंदियूं न गोहूं ॻेहण ऐं गिरकण लाइ वात पटियो बीठियूं हुजनि त पोइ धीउनि जी कहिड़ी दिलि चवंदी आहे मां न चओ मूंखे अम्मा माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत अम्मा खे चवां त मूंखे माफ़ी न मिलंदी न असुल न त पोइ हिन घर खे बि तालो हणाईंदी केरु हणंदो तालो हथ न कपे छॾियांसि ऐं माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत मड़ खे चवां ताला थी हणाए मां कोन हणाईंदसि तालो तूं मजबूर थी हिन घर खे छॾे कुर्फ हणंदी आहे मां छोरीअ का खिरे बिताई त न थी आ कंदी त न हिन घर में ऊंदहि
माण्हू भली चवनि ज़हमत पर आया रहमत हाणे कंहिंखे चवां इहो ॻाल्हि त ॿुध इहो केरु थो ॿुधल जे हूंदे वरी करे हूंदा त विझांसि जेको मशीन में कुतुर कयांसि अबा ॿुधण कुपरा जे ॻाल्हाइण मां मूंखे मिड़ई बुई पई अचे कुमराज मां पाण ई कंदुसि की मां तूं बसि करे वेठी हुजे हाणे त चार थी हलूं छा शहर हलूं छो अबा हा मां हल त वकील सां मिली कयूं था केस दाख़िल विझूं था दावा ना अबा हिकर तूं वञी वकील सां सलाह कर सॼो किसो ठाहे पोइ हली ॿई मिलंदासीं हा मां बसि ठीकु आहे जे ईअं आहे त पोइ मां पाणे सुबुह जो हले वेंदुसि अबा ॿुधण तूं महरूअ खे त वठी आ न छुरफा बि उते मेहरू बि उते न महरूअ खे वठी न त महरू छा जे लाइ रहंदी हुते हा अबा तॾहिं त झुबी ईंदी मास्तर खे न त मास्तर मुंहुं मथे कयूं पियो हलंदो न इहो मुंहुं मथे करे घुमंदो ॿोलाओ ज़ोरी निकाह टुड़ाईंदोमांसि हा ॿुध ईअं कजाए अबा का दिलि ठरे ॿई ॿाहां मास्तर हथ कयूं वेठो आहे असां जहिड़ा सो तहिड़ा ईअं कीअं त माण्हू भली चवनि ज़हमत आया रहमत ॿिए खे चवां ॿियो न चवां मुंहिंजे लाइ त बराबरि रहमत आहे यार नज़ीर होशियार ॿुधो अथई न लॾियो अॼु वञनि के हिणाई खां हिंजरा तोखे कहिड़ी हिणाई लॻी आहे जो ॻोठ छॾण ते मजबूर थी वियो आहीं घरू मसला अणबणत सुकून ई फिटाए छॾियो आहे मुंहिंजी मदद कर यार ईडीओ साहब जो हेड क्लार्क तोसां ठहियल चवीस त मुंहिंजी बदली करे ॻोठ में चङो आहीं हामिद ज़िद न कर ॻोठा बदली न कराए मुंहिंजा भाउ मां बदली कराइण आयो आहियां तुंहिंजी नसीहत ॿुधण कोन आयो आहियां असुल सफ़ा कक लॻो वेठो आहीं छा हा पर पकड़ियल हिने बसि भुरकी ॾियण जी देरि आहे ईअं ई सम्झ नज़ीर बसि महिरबानी कर मां चवां थो ख़र्चनि में अची वेंदे हामिद सोच हिकु मास्तरी ॿियो ॻोठ खां ॿाहिरि तकलीफ़ में अची वेंदी वरी बि साॻी ॻाल्हि जे तोखे मदद नाहे करणी त तूं ॿुधाए बाक़ी इहा गोत नाट छॾ भला नथो मिली त पोइ हिकिड़ी सलाह ॾे यार मां बदली लाइ थो चवां ऐं तो सलाहूं शुरू कयूं बदिलीअ जे सिलसिले में सलाह थो ॾे हो आहे न पंहिंजो पीटीए जो सदर हा हा आहे उन सां ईडीओ साहब ठहियल थिए ॾाढो ठीकु आहे नज़ीर तूं हेड क्लार्क सां ॻाल्हाए त मां उन सां थो ॻाल्हायां हा हा तूं फिक्र न कर बसि थैंक यू यार महिरबानी हींअर त महिरबानी थो चवे पर अॻिते हेॾी ख़बर पवंदी वालेकुम सलाम पुट वे पुट यो वरी कीअं जल्दी मोटी आई आहीं बबू कुछ अहम सामान ऐं कागज़ात विसारे वई हुअसि घर में उहे खण आहियां पुट कहिड़ो सामान हो जेको तोखे खणण विसरियो ॿुधाइण ज़रूरी आहे अबू इहो भला लिकाइण ज़रूरी आहे लिकाईंदसि छो अबू त पोइ पुट भला ॿुधाइण में हर्ज कहिड़ो आहे लॻे थो अञा बि वहम में मुब्तला आहियो अबू जॾहिं मां हर लिहाज़ खां तव्हांखे यकीन ॾियारायो आहे पोइ बि शक अबू वेरी सैड अबू भला पुट बि त ॻाल्हि ॿुध पघार जो भला चेक माणींदीअ या कैश कैश अबू महीने जी पहिरीं तारीख़ुनि में हथों हथ ॾेई वेंदसि तव्हांखे हा इहो बहितर आहे जे मूंखे अचणो न पए न ज़हमत ई न कजो घर वेठे मिली वेंदी तव्हांखे पघार बाबा पुट मूंखे तयारी बि त करणी आहे न इन करे साए सां पघार मूंखे मिलणु खपे मिली वेंदव अबू पर तव्हां तयारीअ लाइ कहिड़ी कंदव शुमाइला तुंहिंजो कमु आहे पघार मोकिलणु बहस करणु ज़रूरी न आहे जी बाबा अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो
हारपेक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहिन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। लगे तो था सबूत हथ अची वियो अथसि। असांखे दुश्मनी कंदा बि आहियो न, दूल जे डोके ते वॼाए कंदाऊं। तोखां सवाइ मुंहिंजी दिलि बि त नथी लॻे। मदद तो बराबर कई आहे इब्राहिम, ऐं कंदो विढ़ंदो आहियां, पर घणो इहो आहे। अब्बा मां सदको वञाए इहो ई त मां तोखां थी पुछां। अगला दवा अगला वार इब्राहिम खे मां घर में कोड़े छॾींदुमि। अरे अब्बा मां हिन दफ़े ई तुंहिंजे करे चुप करे वियसि, पर हाणे न जे आयो त घटि कोन कंदीसांसि। माण्हू भली चवनि रहमत, पर आहियां रहमत अबे खे चवां। मां त तोखे कोन मञां। छो अब्बा? उहा आई कोन बुधू कढण। अब्बा केरु? इहा आबदा में वरी केरु? जे सिला मारो करे गलता त गोता गई करे अचे कुन में। अब्बा ज़ोर त ॾाढा लाता अथई, पर अलाए छो नथी अचे अरे में। फड़ास भला वीर मुठा। न अड़े अब्बा, असांजो कमु आहे 4 पैसा कढणु, को माण्हू मारणु थोरो ई। डप त ॾिस न भला। अब्बा मञे नथो त इहो मुबारक नथो मञे। पोइ उन ते पढ़ा मीर उठे। आओ अब्बा इहो सही आहे, पढ़ेसि मुबारक ते त थिए ढेरी, पोइ वेही कढो बुता आबदा जा। मां न वीर मुठ पढ़ी त वार खाई न मिलंदी मुबारक। हेॾा वीर मुठ मां पढ़ी कान्हे का होॾा मुबारक तीर उफट मरी वेंदो। अमा उज़वा ई उखरी वेंदसि। पढ़ा तो ते वीर मुठ। हां अल्लाह। अरे बाबा मता 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 भला के मन बस बंद कर यो पढ़। अरे अब्बा चलो तो वञाए। अरे अब्बा मारू भली चवण सां मत पर आया रहमत। चोको बंद कर ॾिजी वई न। अमा कोन पढ़ा पढ़ा। अरे अब्बा मां सदको वञाए, मुंहिंजो साह कढी हुई, सफ़ा मुंहिंजो सिर हुई, रब बचायो मूंखे। ईअं न कंदो कर अब्बा। बुढल फ़कीर जी वीर मुठ जो कारी कान्हे। एॾा पढ़ी चुकारो कर तो माण्हूअ जो दम तुम पको करे जो ढेरी थी वञे किरंदो। हाओ अब्बा पढ़ी उन्हनि ते जेके न मञनि। कंदीर मत केर नथा मञनि, ऐं छा पढ़ंदो बुढल। वीर मुठ मासी मुरादा वीर मुठ। अब्बा हां अदाए वीर मुठ छा थींदो आहे? अवा ये वीर मुठ जेका अहिड़ी आहे जंहिं ते पंड शुकारियो त मुड़ुस बसि तीर लसा तो ॾिठो न मूं ॾिठो। न हा न बा बाक़ी अब्बा बुढ़ाणो फ़कीर को जहिड़ो तेड़ो थोरो ई आहे, वॾो बोपो आहे, कारो इल्मु अथसि। अमा मासी मुरादा खां पोइ वरी छो आई आहे? अब्बा पुट आसिफ त क़बूल न पियो, ॿुधम त धीउ कुबरा जे जिन खे तो ॿोड़े ॿोड़े मारे भॼायो आहे। हाणे वरी पुट बिलाल खे वठी आई आहे। बिलाल खे छो त? अदी सुहिणो सिब तो आसिफ खां वॾो बि आहे, शादी कराईंदीसांसि कुबरा सां हिन जी। बिलाल कुबरा जी शादी चरी थोड़ी आहे। हा मां पंहिंजो हक़ थोड़ी छॾींदसि, शादी कराईंदसि बिलाल जी। कीअं बिलाल? न मन मां त अदे बुढल ऐं मासी रहमत सां मिलण आयोसि, घणा ॾींहं थी विया आहिनि। अदी मुरादी छोकिरो बिलाल राज़ी कोन्हे को, ऐं तूं हली आ हुन जी शादी कराइण।
भाई कुछ थिए ई बि कोन थो मासी मुराद जे मथे में मिख बजाए मख वठा दिया मां अबा बुढ़ल पढ़े सवीर मुठे न हुजे न वरी छिके के हक हक छिकड़ा हलिया माण्हू भली चवनि सहमत पर आया रहमत बे के चवा पढ़ाद कड़ा तस्बी कड़ा मुसलो बुढ़ल पढ़े सबा करे से पूरो बिलाल के मां पाणे घर पहुंचाई दस अमा पढ़ाद भी उठ अया बाबा रो कर जवाई थी न ठटो कर त निकरी न वञ अरे बा उठ बिलाल हलो बाबा किथे हणे न वीर मुटुंग किथे करे न पूरो वनी खड्ड में पे संग बाबा सर न खणे वरी जिंदगी में ना बीचा भेड़ा अल्लाहु अला अल्लाहु अला अल्लाहु अला अबा मां है अबा मां तुजी मां अरे बा मानू भली समझन सहमत पर आया रहमत अरे मत तुजी मां अबा मां समझो का मासी मुराद आ जाते बैठी आ न न बाबरा थी भई हली माया माणे सामो मारे विधोई अपा हाय 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 मानू भली समझन त पर आया रहमत रब बचायो अमर मां ने तो आया बुढ़ल फकीर तुझो पुत्र ए वीर मुट शुकाड़ का आगे में मानू जी भाई बताती थी वजे तुझी में भाई बताती वही न दिसो अरे अबा छद तवाए ने बादन के सिर पे वनी मोजो हां बराबर बराबर भाजे जी किरा वनी थी छा न कपड़ा धोता आया न मथे मेड़े रखा मुझे तो शायद किरा वनी थी अम्मा सणगो केरा मानू जे करन जो पर्दा कुछ करे छडी वाचा आई बुद्ध रुगो कनन जा पर्दा माण्हू जो नक घुमजी वेंदो सन भेटू कर असां नक गुम करे छडींदो आहे या लूसण जो नक बनाए छडींदो आहे लूसण के बे हिकड़े डी कट त बे डी ओतरे जो ओतरो तैयार हां त माना डाटो डंधाणो पवंदो छो अम्मा ऐं मां रोज लूसण कपण लाइ त तिखो डाटो खपे न लूसण या नक अम्मा ऐं चरी लूसण न लूसण जहिड़ो नक पो अम्मा डांटो डंदाए केर ॾींदो ऐं मां पाण वञी डंदाईंदुसि ॿियो छो मां अदो हमेंद न वेंदो छा अड़ी अम्मा कुतो भारी थींदो आहे न हा हा त पोइ गिदड़ राति जो अची ॿकरियुनि ऐं रिढुनि जे वाड़े मां हुननि जा फर खणी हलियो वेंदो आहे हाँ हाणे समझ में ॾाढो महरी आहे ऐं महार तुंहिंजे या असांजे हथ में न आहे हा वाग धणी त ॿिया अथसि जंहिंजो मजू ऐं महरी आहे अम्मा महार नाकेरी में अथसि या लाटीअ में अम्मा जे लाटी हुजे सा त ईअं न हुजे आ नाकेली अथसि जंहिंजे करे नरम ऐं कुंवरो वते थो रींकंदो मतलब त नाकेली कढणी पवंदी न अम्मा बस बस शरीफा अहिड़ी न हुजी आ अदो लोधे न कढई आ घर मां ऐं अम्मा सदके वञई शरीफा न चईसि तूं कुझु न चईसि जब नक जी पकी आहे हा ये जेका वच्छा न हा हा हीअ कुॾे थी किले आहे हिन जो किलो कायम आहे ऐं हुन मजूअ कंधु हेठि कयो आहे ऐं हिन लाइ गुह जो किलो बणिजी वियो आहे चाची चाची खतीजा ऐं न चओ चाची मूंखे जंहिं किले ते न कुॾी थी उहो मुंहिंजो हयल आहे ऐं तुंहिंजो मुड़ुस आहे त मुंहिंजो पुटु आहे हा मूं किथे चयो आहे चाची त तुंहिंजो पुटु न आहे मुंहिंजो भाउ आहे भड़क न त मुहारी न मुक भुकाई शरीफा शरीफा शराबतदार ऐं हल टपी जी ॻाल्हाई त रखाई न तारूअ ते तपियल टिपणी हा वञ पंहिंजे ॿुढे जे पेह में वञी पर सहाय ऐं वञी परणाईसि छो वञा मूंखे न ईंदसि तुंहिंजी हाव ते हिते भले मुहारो अथई सुहिणो जो हाम ते मुंग डरींदी ऐं आऊं वई आहियां मरी असुल उखरीअ में मथो विझी मोहरी खणी कुटींदी साईं हा कीअं शरीफा हा हा मां छो न सम्झे जादी पाण खे
जमादार इब्राहिम ओ जमादार इब्राहिम ॿुध त सही हा ॿुधा ॿुध कॾहिं को तूं पग ॿधी आहे छो पग खे बि कोन ॿधंदो आहियां छा हींअर मफ़लर ॿधो पिया कोन थो ॾिसी तो ई छा मतिलब आहे त रईस कॾहिं को बणियो हुई रस त बहराम खान आहे त रिटायर जमादार आहियां यार हाँ बहराम खान जी पग तो ते आई आहे शायदि बहराम खान जी पग छा को चरे धातुरो पीतो अथई छा मुबारक मुते बहराम खान जी पग कीअं ईंदी ॿुध हेॾे ॿधी छोड़ी आहे शुरू कई अथई माना त रईस थियो हुई हा पग तो ते आई आहे बहराम खान जी हाँ लख जी ॻाल्हि कई अथई हाणे सम्झुमि हाणे लख जी ॻाल्हि साबित तूं ची कख करे छॾींदो साईं हाँ शमी ॻाल्हि आहे मुबारक हाँ शमी गेरे वांगुरु ख़बर आटियूं अथई पते खो चवा चवंदो साईं होश में मां आहियां मगर जमादार होश में तूं न आहीं हेॾे हेॾे चम जो ॾिनीमांइ न जे चेले रेड़ी तो घर ताईं पुॼंदे ये त मुबारक इब्राहिम असांजा कान पई अथई ये तिखो न थी अबे जगल तिड वारी तिर तो करी या तिर न कतई कीमो कराए छॾियई अरे आओ तो ॻाल्हायां तो सा ॻोठ जो सम्झी तूं अचर मोतबर थींदो तो वञी अरे अलीअ खे छो ॿधायो अथई हा हेॾे तूं असांजो चङो मुड़ुसु आहीं छा ॻाल्हाई अथई तो जरा तुंहिंजो कमदार तूं मुंहिंजो वॾेरो छो तो भला ते पेर पवई या तुंहिंजे चङाई तो कया चङाई तूं हिन सवे लॻा थी लुण मचाए बीठो लोमड़ीअ वारो जमादार मूं तोखे चयो त तूं मूंसां चङाई कर हेॾे तो मूंसां चङाई न पर मूंसां मदाई कई आहे अरे हाँ खुदा जो वास्तो थी बस कर पंहिंजो वास्तो बंदि कर यार इहो मूं ॿुढल चवण अलीअ खे ॿधायो आहे तो सां अली था मुंहिंजो वास्तो कहिड़ो ॿुढल जे करे या ॿुढल मूंखे चयो त ॿधाए छॾींदे मथां को जान न करे विझे तॾहिं ई ॿधायो त मांसि हा हाणे ॻाल्हि खे सम्झियुमि त तव्हां ॿिन्ही गॾिजी मूंसां दुश्मनी कई आहे ईअं न दुश्मनी कहिड़े सां कई तोसां दुश्मनी न त ॿियो छा न त हिन महिल ताईं हली जीअरो हुजे हा इहा बि लख जी ॻाल्हि आहे हाणे सम्झुमि तूं चई त हींअर ई छॾायांसि तूं रुगो बयान लिखी ॾे त न मूंसां विड़ियो आहे न मूंखे ज़ख़्मी कयो अथसि त बिना देरि शाम जो ॿाहिरि वाह रे जमादार वाह 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 जो ॻाल्हि थो करे माना त कोर्ट में वञी इन बयान तो मां फिरां ऐं मां पाण वञी चालान थियां हा ऐं उन केस में अड़जी वञा ॾाढो सियाणो आहे कॾहिं कोई चालाकी सिखियो अथई इहा बि लख जी ॻाल्हि कई अथई सियाणो त आहियां पुलिस में जमादार जे रहियुसि इब्राहिम दिल थी चवे त तोखे ऐं ॿुढे खे ॿिन्ही खे घाटे में पाञारी विझी हेक करवायां हर में हर वाहे वाहे पोइ जोटियां यकीन में अरे हल 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 तिखो थी न तो चवे त घाटे में करंदो थो वञी तूं ही कहिड़ी बाग जी मूरी हा हिकिड़ी लत था वञी लाल करणु अथमि कंदे मुड़ुसु ॾिसो जेको असांजे हर में केड़नि में थो ॿधे इब्राहिम मूंखे फ़ैसिलो ॾियो न त